अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गढ़ी यासीन कोट दुरानी ते स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जी 69वीं सालगिरह जो केक काटियो। उन मौके ते टाउन चेयरमैन आगा शुजाउद्दीन खान दुरानी, सरदार निसार अहमद खखराणी, स्पीकर सिंध असेंबली जे कोआर्डिनेटर इरफान अली अब्बासी, पीपल्स पार्टी तारका जनरल सेक्रेटरी जावेद दुरानी, PPCT सदर दिलशाद अहमद भटिया समेत तालके गढ़ी यासीन जे PP वर्करनि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साल शहीद मोहतरमा जी सालगिरह मल्हाईंदा आहियूं। सभु हिते गढ़ी यासीन तालके जा ऐं डिस्ट्रिक्ट जा उहिदेदार बि ईंदा आहिनि। वर्कर घणो करे ज़्यादा वर्कर असां वटि क्लास आहे जेको पुराणो नज़रियाती सोच जो वर्कर आहे, उहो हिते गॾु थींदो आहे। उहे ईंदा आहिनि हिते सलाम पेश करण जे लाइ, केक कटंदा आहियूं। उनखां पोइ वरी शाम जो जलसो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ख़िताबु कंदो, लाड़काणे में होॾे सभु हलंदा। तो मोहतरमा त हिकिड़ी वॾी पाई जी लीडर हुई, जेकी अहिड़ी लीडर पैदा कोन थींदी। पर असांखे हिन वक़्तु जेके मुल्क जी इन्वायरमेंट आहे ऐं मुल्क जा जेके हालात आहिनि, उन जे हिसाब सां असांखे थोरो हिकिड़े लीडर में उमेदु आहे, उहो बिलावल भुट्टो ज़रदारी। बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु पंहिंजी वालदा जे ऐं पंहिंजे नाने जे नक्शे क़दम ते हली इंशाअल्लाह मोहतरमा जो जेको विच में इहो ब्रेक थियो आहे, उहो इंशाअल्लाह पूरो कंदो। असांखे फुल उमेदु आहे, वर्करनि खे उमेदु आहे, जेके उहिदेदार आहिनि उन्हनि खे उमेदु आहे, मूंखे उमेदु आहे। असांजो लीडर जेको आहे ख़बरुनि जी दुनिया।